वालेकुम, मां आहियां आफ़ताब चन्ना। अॼु असांजा नौजवान सिंधी ॿाहिरि या कराचीअ में रहंदड़ उर्दू या हर क़ौम सां ॻाल्हाईंदड़ माण्हुनि जे लाइ इहे वीडियो मां ठाहियां थो पियो। बेसिकली असांजे अंदरि जिस्म में हिकिड़ो जरासीम या कीड़ो जंहिंखे चऊं था कीओ, उहो हले वियो आहे जो रोज़ु डेली बेसिस ते असां नौजवान पोड़ा पोड़ियूं मोस्टली सभु वञी पठाणनि जी होटलुनि ते दूध पतीअ जा शौक़ीन थी विया आहियूं। बाबा चांहि पीअणी आहे तव्हांखे त पंहिंजी घर में भेण खे चओ, माउ खे चओ, ज़ाल खे चओ, मिंथूं कयो, घर जी चांहि पीओ। जेकॾहिं चांहि जो शौक़ीन आहियो या चांहि जी तलब थिए थी, हे जेको ॿाहिरि कोयटा होटलूं ऐं पठाणनि जी होटलुनि ते वञी दूध पतीअ जे चकर में असां पंहिंजी सिहत जो मोहकारो कयूं था पिया, इहो थियो ईअं जो 2 ॾींहं 3 ॾींहं अॻ में सिंध फूड अथॉरिटीअ पारां कराचीअ जे मुख़्तलिफ़ होटलुनि ते छापा हणी उते खीर ऐं चांहि जी पतीअ जा तक़रीबन 127 सैंपल हिननि हथु कया, जिन खे कराची यूनिवर्सिटीअ में क़ाइमु हिननि जी पंहिंजी लेबॉर्ट्रीअ में टेस्टूं जॾहिं थियूं त ख़बर पई त 90% खीर जेको आहे उहो मिलावट वारो आहे। हिन में मिले छा थो? सर्फ कपिड़नि धोइण वारो, डिटर्जेंट जंहिंखे चवनि था, उन खां अलावा सोप, सर्फ ऐं इन्हनि जा केमिकल जेके आहिनि खीर खे घाटो ठाहिण जे लाइ इहो खीर में इस्तेमालु थिए थो। प्लस जेके चांहि जी पती आहे इन में बि हे मुख़्तलिफ़ पॉलीफिनॉल्स ऐं कार्बोनेट्स टाइप का केमिकल आहिनि, जेके इन में विझी ॾाढो कड़क दूध पती चांहि पीआरे असांजी सिहत जो कारो मोह हे कनि था पिया। त सिंध फूड अथॉरिटीअ पारां कराचीअ जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में, जंहिंमें क्लिफ्टन, सदर, बंस रोड, ओल्ड सिटी जा जेके इलाइक़ा आहिनि, नाज़माबाद आहे, नॉर्थ नाज़माबाद आहे, फेडरल बी एरिया आहे, गुलशन इकबाल आहे, गुलिस्तान जौहर आहे, कोरंगी आहे, शाह फैसल आहे, साइट आहे, केमाड़ी आहे, मलीर आहे। इन्हनि मुख़्तलिफ़ इलाइक़नि में सिंध फूड अथॉरिटीअ जी टीमुनि छापा हयां, जंहिंखां पोइ 127 सैंपल हिननि लेबॉर्ट्री में मोकिलिया। उन लेबॉर्ट्री में इहो तो इहो इहे केमिकल वारो आयो। 10% होटलूं अहिड़ियूं हुयूं जिन प्योरली सुठो खीर ऐं माना ओरिजिनल खीर चांहि में इस्तेमालु कनि था, बाक़ी सभु केमिकल भरियो ज़हर पियूं था। जंग त इंडिया ऐं पाकिस्तान जी हले थी, इन में शायदि असां बची बि वञूं, पर हे जेको चांहि असांजे मग़ज़ में हिननि केमिकलनि असांजो एडिक्टिव थी विया आहियूं, इहो असांखे घणो अरसो जीअण कोन ॾींदियूं। इन चांहि जे करे असां सां हाज़मे जो मसइलो आहे, साह खणण में बीमारियुनि में इहे केमिकल वञी ईंदड़ वक़्तनि में तकलीफ़ ॾींदियूं। त तमामु दोस्तनि खे गुज़ारिश आहे त इहो जेको चांहि पीअण वारो किस्सो आहे या रोज़ वारो ड्रामो असां कंदा आहियूं त संगत आई चांहि पियो, बाबा घर जी चांहि पियो, ज़ालुनि खे मिंथूं कयो, माउ खे मिंथ कयो, भेण खे हथ ॿधो, त बाबा असां ज़हर पीअण खां भलो आहे त घर जी चांहि पीजे, त जीअं पंहिंजी सिहत जा सॼण थी सघूं, न त असांजी ज़िंदगी सफ़ा थोरी आहे इन चांहि जे चकर में। महिरबानी।